हयाती। असलम पुट अल्लाह ए कायनात जा परवरदिगार ॿुधाए मूंखे ॿुधाए हिन मासूम जो कहिड़ो ॾोह ॿुधाए ॿुधाए मूंखे त हिन मासूम खे हिकिड़े कंडे लकड़ जी बि सप कोन हुई। हिनखे ज़ालिमनि गोलियूं छो हयूं हे मुंहिंजा परवरदिगार तो असां ग़रीबनि खे पैदा छो कयो ज़ालिमनि जूं गोलियूं सहण लाइ। परवरदिगार असांजी मदद कर, असांखे ज़ालिमनि जे ज़ुल्म खां बचा, असां ते का बाच। दरिया खान तो वॾो कहर कयो आहे, तोखे पंहिंजी ग़लती जो एहसास ई न आहे। आउं वञा सॼो ॾींहुं घर में वेठी टीवी ॾिसां, तुंहिंजो नालो मीडिया ते दोहल वांगुरु वॼी रहियो आहे। आउं चवां थी हाणे महिरबानी करे निकिरी हल, मुफ़्त मरी वेंदी। मूं छा कयो? आगो बंदूक खणी ॿार त न आहिनि मारिया, अलाए कंहिं मारिया। जेकॾहिं को हिकिड़ो माण्हू बि हिते साबित करे, मां सलाम कंदोमांसि। ओ अणपढ़ियल वॾेरा, सरकार फील मस्त अथई। जेकॾहिं कानून जो लोही हथ विझी में पइजी वई न, पोइ इहा वॾेराए रीहूं करे निकिरी वेंदई। ॾाढो पछताईंदी। इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं चुरफुर में अची वयूं अथई दरिया खान। जेकॾहिं ॻाल्हि सरकार जे कन ते पई न, तो तुंहिंजो ख़ैर न आहे। लाकब में हूंदे, लाकब में, लाकब खां पोइ जेल, ऐं जेल खां पोइ सिधो सौ फाही कौर।
दरिया खान हाणे महिरबानी करे मुंहिंजी मञ जेकॾहिं पंहिंजो सिर बचाइणो अथई न त पोइ हल त दुबई हलिया हलूं ओ ईअं चओ न त घुमण फिरण जो शौक़ जाॻे हल शहर जूं माई बि साईं वॾियूं चाला घुम फेर किथे वञी ॻाल्हि फिट कई सिधो सऊं चओ त मां बुर्ज ख़लीफा जा नज़ारा ॾिसां बाक़ी वेचारा पुलिस वारा जेके मुंहिंजे अन्न जे चंद दाणनि ते था पढ़नि या ख़ान खे लाकब कंदा मूंखे लाकब कंदा त ॼाण मारो ई हिकिड़ो ख़तम न तूं कॾहिं बि कोन सम्झ तुंहिंजी पिचीअ में हथ पवंदा न पोइ चवंदी शमशाद बेगम तो बिल्कुलु सही पे चयो वो मुंहिंजी राणी रुस न हलंदासीं ज़रूर घुमण हलंदासीं इहो चङो जय एसी ताईं भॼंदो हेठि ताईं तो मारे ऐसा चङा भला वहां खे ॾिसी भॼी था वञनि शमू त वीचारो पलियो ई वहां जे टुकड़नि ते आहे हा मोलो हिकु नंबर जो निमक हराम आहे ज़मीन जा काग़ज़ न शमशाद चुराया ज़ामरी मुंहुं मथां लॻाए छॾियो एसी ताईं भॼंदो हेठि त मुंहिंजी पकड़ में ईंदो पोइ ॾिजां कीअं तो सभु सचो ऐसा शमूअ जी ज़िंदगी अव्हां जो मौत आहे हिकिड़ो त वो सिधी निराड़ जी गोली हणोसि तव्हांजी बि जान छुटी पवंदी ईअं मारिया हिन कम पहिरियां पकड़े बाबा साईं जे साम्हूं सभु सची कराईंदोसांसि पोइ कंदोमांसि अल्लाह प्यार ठीकु आहे ऐसा ईअं ई सही आहे हाणे हलूं कर ख़बर शुरू ॿुधोम त तूं शाह ज़मान ॾांहुं वहीं पंहिंजी ज़ाल खे वापसि वठण हा रे सर वियोसि पर तोखे दड़को दामान ॾेई वापसि करे छॾियईं हा सरदार शाह ज़मान ईअं ई कयो मूंसां पर मूंखे सरदार जो ॾुख नाहे पर मूंखे ॾुख त इन ॻाल्हि जो आहे त राजुल मुंहिंजी न थी ऐं सरदार खे चई त मां शेरो खे नथी सुञाणा शेरू छा तूं चाहीं थो त तोखे राजुल मिले हा रे सर मां चाहियां थो त मूंखे राजुल मिले मूंखे राजुल मिले त ॻोठ जे चौंक ते प्यारे बस ठणासि जीअं त का औरत मुड़ुस खे छॾे धारे ॾे न वञे वाह रे शेरू वाह मञो माए त तूं वाकई मुड़ुसु माण्हू पर हिकु दफ़ो असां सां गॾु हल मां ऐं मामो हिन शाह ज़मान सां वात टुकाणे करे अचूं पोइ ॾिसूं त इहो शाह ज़मान कीअं थो राजुल खे पाण सां राहे शमीर ख़ान मूंखे पक्का त शाह ज़मान राजुल वापसि न कंदो तव्हां मुंहिंजे खे तकलीफ़ न कयो सरदार खे ॻाल्हाइण जी ख़बर पए कान थी जेको वात में अचे सो चई थो जे किथे अव्हां जे शान में गुस्ताखी न करे का ॻाल्हि न आहे शेरू तूं असांजे राज जो तुंहिंजी इज़त असांजी इज़त आहे हिकु दफ़ो ज़बानी सरदार सां ॻाल्हाईंदासीं जेकॾहिं न मञई न त राजुल जे अगवा जो केस शाह ज़मान ते ठोकींदासीं रे सवां जी मर्ज़ी असीं त तव्हांजा नौकर चाचा चाचा हिम्मत कर ईअं मायूस न थी अल्लाह जे हर कम में
का न का भलाई लिकियल हूंदी आहे जेका असां इंसाननि खे नज़र न आहे ईंदी। पुट मीरा इंसान जबर मां जिंदा आहियां, खावां थो पियां थो, न त ॾिस इन्हनि ॿाहुनि ते वो पंहिंजे पुट असलम जो रत में रंगियल लाश खयो हो। न त मां एॾो दर्द कीअं सही सघां हा। चाची दुख न कर, रब जी रज़ा ते राज़ी रहो। असलम जी त हयाती ही एतिरी हुई। न ससुई, इहा रब जी रज़ा न आहे। ज़ालिमनि मुंहिंजे बचड़े खे शहीद करे छॾियो आहे। हाशिम, हिन ज़ालिमनि जी सिसियूं धड़ खां धार करे अच। उन्हनि जे बचनि खे बि ईअं पोई अच जीअं उन्हनि मुंहिंजे कुंदड़ खे पोयो आहे। ज़रीना, मासूमनि खे मारण ज़ालिमनि जो कमु आहे। मासूमनि मुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे। बाक़ी जेसि ताईं मुंहिंजी सिसीअ में साह आहे, इन्हनि ज़ालिमनि सां मुंहिंजी जंग जारी रहंदी। मां इल्म जी रोशनी फैलाए अंधेरनि खे खत्म करे इहा जंग तोखे खटे ॾेखारींदसि। मां इहो स्कूल बंदि न थियण ॾींदसि। इन स्कूल जो ॾीओ असलम पंहिंजी रत सां ॿारियो आहे। ऐं चाचा, मां इन रोशनी खे उजामण कोन ॾींदसि। मां घर घर वञी मायरनि खे मिनतूं करे उन्हनि जे ॿारनि खे स्कूल में आणींदसि। दीन ऐं दुनिया जी तालीम जारी रहंदी। चाचा पुट, मूंखे तो ते फ़ख्रु आहे। बलांद सिर्फ बंदूक सां नाहे वठबो, बलांद ईअं बि वठबो आहे जीअं तो सोचियो आहे। पर मुंहिंजो पुट त मोटी न ईंदो न। मां त लुटिजी वियसि। ज़रीना करे त करे छा? ज़रीना, तोखे अल्लाह ते भरोसो न आहे? अल्लाह ते भरोसो रख। तोखां हिकिड़ो पुट वापसि वतो अथई न, उनजे एवज़ अल्लाह तोखे 7 पुट ॾेई छॾींदो। ज़रीना, अल्लाह जी रहमत खां मायूस न थी। पर उहे असलम त कोन थींदा न। चाची, मालिक ॾाढो बाजारो आहे। हू तोखे असलम मोटाए ॾींदो। तूं घुरी त ॾिस। मामा साईं, शाह ज़मान खे अहिड़ो मसलनि में मुंझाए जो शाहज़ेब जी शादीअ जो ख्याल ई न अचेसि। भाणज, शाह ज़मान वॾो हिरपती माण्हू पकड़ में अचे ई कोन थो। पोइ भला मूंखे कुझु माण्हू ॾे त मीरा खे ॾेखारे समुंड जो किनारो पटियांसि तोर क्लिफ्ट नारे बंगले ते। छा मीरा, ईअं कंदे त वॾो कंत थींदो। मीरा हाणे मामूली ॻाल्हि न आहे, शाह ज़मान जी नूंहं आहे। त पोइ कयूं था शाहज़ेब खे गुम। वेठो शाह ज़मान सॼी ज़िंदगी ॻोल्हेसि। छा मीरा, इहो कमु बि ॾुखियो आहे, कुझु ॿियो सोच। शाह ज़मान ते शेरूअ जी ज़ाल जो अगवा जो केस ठोके छॾेसि। कुझु त कर मामा साईं। हिते को अहिड़ो अमलदार ई न आहे जेको शाह ज़मान ते एफआर कटे।
त पोइ मामा हिकिड़ो कमु कर, मूंखे गोली हणी मारे छॾ, तूं बि सुरनि मां छुटी पवंदे ऐं मुंहिंजी बि जिंद छुटी पवंदी। इहा ॻाल्हि भली कई थी, न हूंदे तूं न ॾिसंदे सूर। मामा ही छा था चओ? मज़ाक पे कयुमि, तो वारो मसइले जो हल मां ॻोल्हे छॾियो आहे। हाणे शाह ज़मान खे एॾो परेशान कंदुसि जो 7 राजनि खे तव्हां मामा तूं छा करण वारो आहीं? ॿुध त ॿुधाए। मामा वॾो दिमाग़ थी। भाणजा छा थो सम्झी? गंद थींदो या कोन थींदो? थींदो गंद मामा, ज़रूर थींदो। अस्सलाम वालेकुम मासी। वालेकुम सलाम मीरा पियो। भला भाग बसरा जा। अड़ी अमड़े मीरा, अज मुझे अंगण ते पेर भरिया थई। खैर त आहे, को वडो कम आ छा? हाँ मासी बसरा, वॾो कम अथम। ॻोठ में ॿियूं बि मायूं आहिनि, पर चवंदा आहिनि न त वॾा माण्हू वॾो कम कंदा आहिनि। मासी, ॻोठ वारा तुंहिंजी इज़त था कनि, तो में वॾो अकीदो अथनि। बस सेड़ी अमड़े मीरा, अल्लाह जो वॾो करम आ, तारीफ़ करण जी महिरबानी। मासी बसरा, तुंहिंजी तारीफ़ मीरा छा कंदी? तुंहिंजी तारीफ़ त सॼो ॻोठ थो करे, छो त तूं आहीं तारीफ़ जे लाइक़। हुकुम कर मुंहिंजी अमड़े, कहिड़ो कमु अथई? मासी, शाहज़ेब चाहे थो त ॻोठ जा ॿार स्कूल में वञनि ऐं असांजो स्कूल आबाद थिए, पर माण्हू असलम जे शहीद थियण खां पोइ ख़ौफ़ में अची विया आहिनि। मासी बसरा, तूं मूंसां गॾु हल त असां ॿई घर घर में हली माण्हुनि खे सम्झायूं त जीअं उहे पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिलनि। अमड़े बसरा कचे हुजे जा पके, मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन। तूं हुकुम कर अमड़े, मां ज़रूर हलंदुसि, ज़रूर। ओ अमड़े, जे इल्म जी रोशनी घर घर पहुचंदी त असांजो ॻोठ इन अंधेरे खां बची पवंदो। त पोइ मासी देर न कर, उथ त हलूं। हा मुंहिंजी अमड़े, उथ त हलूं। हल। हाँ कम थी वेंदो। नौकरी भी वठाए था जो, बेफिक्र। ॿियो हुकुम? न अहिड़ा थोरा पाण में अहिड़ा ठीकु आहे, चङो ख़ुदा। कहिड़ी मजबूरी तव्हांखे हिते मूं वटि वठी आई आहे? शाह ज़मान खान, असां तो खां लस्सी वठण कोन आया आहियूं जो तूं असांखे ताबा थो ॾे। असां हिन तरह जा मौजूज़ माण्हू आहियूं। पंहिंजो लहजो हेठि रख, न त वॾो गंद थींदो। चाचा, शेरू मामा साईं जो बॉडीगार्ड आहे ऐं तूं हुनजी ज़ाल खे बांधी बणाई वेठो आहीं। इज्जत सां राजुल वापसि कर, न त तूं छा कंदे? छा कंदे तूं मूंखे? कहिड़े बेवकूफ़ तव्हांखे चयो त तव्हां मुअज़्ज़िज़ माण्हू आहियो, जंहिंजे ख़ौफ़ मां माण्हू इज़त कनि, उहो
मोजिज़ न पर ज़लील माण्हू आहे। बस शाह ज़मान बस, घटि वधि न ॻाल्हा, घणो ॻाल्हाए वएं। असांखे सिर्फ़ु राजुल मोटाए ॾे। पंहिंजी दर ते किदड़ बि शींदो आहे। केरु केतिरो इज़तदार आहे, तोखां सां सर्टिफिकेट वठण कोन आया आहियूं।